मुझा काबिल एहतराम दोस्तों अजीजो, अल्लाह ताला जा पाण गुनाहगारन ते वडा एहसान आहिन। पाण मथे खां पेरन ताईं अल्लाह जे एहसान ने थोरन सां ढकिया ऐं भरिया पिया आहियूं। सुबह तोड़े शाम, ॾींहुं तोड़े रात, हर आन हर घड़ी अल्लाह जो नेमतूं नवाज़िशूं, अल्लाह जा एहसान थोरा पाण गुनाहगारन ते मींहं वांगुरु वसन पिया। गणियूं त गणे न सघूं, लाहियूं त लाहे न सघूं। पोइ छा ज़ाहिरी, छा बातनी, छा जिस्मानी, छा रूहानी, हर तरह जा एहसान रब मुकम्मल कया। असबग़ अलैकुम निअमहु ज़ाहिरतम व बातिना, ज़ाहिरी एहसानात बि कयईं, बातनी एहसानात बि कयईं। मादी, जिस्मानी, रूहानी हर तरह जे एहसानन जी तकमील कयईं। असबग़ अलैकुम, बानो मूं तव्हां ते अधूरा एहसान कोन कया, नेमतूं बि पूरियूं कयईं। ॾिसण जी नेमत ॾिनई त पूरी, ॿुधण जी नेमत ॾिनई त पूरी, चहकण ऐं चखण जी नेमत ॾिनई त पूरी, ॾियण वठण जी नेमत ॾिनई त पूरी, हलण चलण जी नेमत ॾिनई त बि पूरी। जेके बि नेमतूं ॾिनई उन में रब ज़ुल जलाल जे तरफ़ां कमाल जी सिफ़त आहे। सभु नेमतूं मुकम्मल ॾिनई, का नेमत अधूरी कान ॾिनई, का नेमत अणपूरी कान ॾिनई। अखियूं ॾिनई त ॿ ॾिनई, कन ॾिनई त ॿ ॾिनई, नकु ॾिनई त हिकु ॾिनई, ज़बान ॾिनई त हिकु ॾिनई। उन्हनि जे वज़ीफ़नि में बि तकमील जी सिफ़त आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ए रब जा एहसान आहिनि। के नेमतूं अहिड़ियूं आहिनि जेके तोखे मूंखे मिलियूं आहिनि पंहिंजे कोशिश जे वास्ते सां, पंहिंजे मेहनत जे वास्ते सां, उहे बि अल्लाह जूं नेमतूं आहिनि। लेकिन के नेमतूं त अहिड़ियूं आहिनि जिन जो अल्लाह जे तरफ़ां हुजण क़तई आहे, अल्लाह जे तरफ़ां हुजण त यकीनी आहे। ही जगह ऐं जागीर जेका मूं वरती आहे अल्लाह जी ॾिनल, लेकिन इन में मुंहिंजे कमाईअ खे दख़ल आहे। ए पैसा जेके खीसे में मूंखे पियल आहिनि, ए बि अल्लाह जी नेमत आहिनि बशर्ते हलाल हुजनि, पर इन्हनि जे हुसूल में बि मुंहिंजी कमाई वास्तो आहे। ही दुकान, ही कारोबार, अहिड़ी तरीक़े सां ॿियूं शयूं जिन खे आऊं वापरायां थो, इहे सभु शयूं मूंखे मिलियूं आहिनि पंहिंजे कमाईअ जे वास्ते सां, पर आहिनि अल्लाह जूं नेमतूं। पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, घणी नेमतूं रब जूं अहिड़ियूं आहिनि जेके तोखे मूंखे मिलियूं आहिनि, बराह रास्त मिलियूं आहिनि, जिन जे हुसूल में तुंहिंजे मुंहिंजे कमाईअ खे को दख़ल न आहे, जिन जे हासिल थियण में तुंहिंजे मुंहिंजे फ़िक्र खे को दख़ल न आहे, जिन जे हासिल थियण में तुंहिंजे मुंहिंजे तमन्ना, तुंहिंजे मुंहिंजी सिक ऐं आरज़ू, तुंहिंजे मुंहिंजे तक़ाज़े ऐं तुंहिंजे मुंहिंजे इस्तिहक़ाक़ ऐं अहलियत ऐं दुआ जो बि को दख़ल कोन्हे। अल्लाहुल्लज़ी अख़रजकुम मिन बुतून उम्महातिकुम ला तअलमून शैया वजअल लकुम अस्समअ वल अबसार वल अफ़इदा लअल्लकुम तशकुरून। हासिल पे अर्ज़ कयां, लफ़्ज़ी तर्जुमो न, त मुंहिंजा बानो, मूं ई तव्हांखे मारुनि जे पेटां कढियो। जॾहिं माउ जे पेटां मूं तव्हांखे कढियो, तव्हां निरा जाहिल हुया। मूं ई ॾिनोमांव अखियूं ॾिसण लाइ, मूं ई ॾिनामांव कन ॿुधण लाइ, मूं ई तव्हांखे सोचण लाइ, सम्झण लाइ दिलि ऐं दिमाग़ ॾिनो। गोया के रब ख़ासि इन्हनि नेमतुनि खे ज़िक्र करे तोखे मूंखे सम्झाइण थो चाहे। बानो, कुझु नेमतूं त अहिड़ियूं अथव जिन जे हुसूल में तव्हांजे कमाईअ खे दख़ल आहे, पर ही अखियूं तो किथां कमायूं, ही कन तो किथां कमाया, ही चप, ही ज़बान, ही ॾंद, ही हथ ऐं पेर, ही वार, ही नुंहं, ही तो किथां कमाया। तूं तो चई घर मूं कमायो, गाॾी मूं कमाई, दुकान मूं कमायो, ही प्लाट मूं कमाए वरितो आहे, पर बाना इन में तुंहिंजे कमाईअ खे कहिड़ो दख़ल आहे। तुंहिंजे नुत्फ़े खे अलॻो कयमि, तूं माउ जे पेट में हुए, हिकु नापाक फुड़े खे मूं रत जो दिग ठाहियो, इन रत जे दिग मां गोश्त जी बूटी ठाहियमि, इन में तुंहिंजूं हॾियूं ठाहे तोखे कामिल इंसान करे माउ तोखे ॼणियो आहे, लेकिन मूं तोखे पैदा कयो आहे। ॿुधाए, इन्हनि शयुनि में तुंहिंजे कमाईअ जो कहिड़ो दख़ल? ही तोखे हथ पेर मिलिया, इन में तुंहिंजे कमाईअ जो कहिड़ो दख़ल? ही तुंहिंजी दिलि धड़के पई, इन में तुंहिंजे कमाईअ जो कहिड़ो दख़ल? ही तुंहिंजा गुर्दा छाणियूं बणिजी
तुझे फुज़लात के रत खां जुदा कन पिया बाना इन में तुझे कमाई जो कहिड़ो दखल बाना फिफड़न सां साहु खणी पियो इन में तुझे कमाई जो कहिड़ो दखल पेरन जे नोह खां वठी मथे जे वारन ताईं तुझे जिस्म में रत डोड़े पियो तुझे नस नस में रत जिंदा है हली रहियो आहे तुझी जिंदगी बाक़ी आहे बाना इन में तुझे कमाई जो कहिड़ो दखल आहे तू रात जो सुतो पियो आहीं तुझे अख के त निंड जो सुरमू पारायम पर तुझे दिल के बराबर धड़काए रखियम तुझा फिफड़ साह खणन पिया तुझी दिल धड़के पई तुझा गुर्दा तुझो मसानो तुझी हर शय पंहिंजे पंहिंजे कम में लगल आहे जेकर तुझो अखियूं सुमन तुझी दिल सुमी रहे त तू मौत जे वादीअ में लही वञी मुझा बाना बुधाए अहिड़ा उज़वा अहिड़ा आलात अहिड़ा वसीला अहिड़ा जवारे अहिड़ा उज़वा तोखे कंहिं ॾिना आहिनि छा तोखे माउ ॾिना जे तोखे ॼणियो छा तोखे पीउ ॾिना जेको तोखे संभाले पियो छा तो पाण कमाए वरता आहिनि किथां वरता अथई ही हथ किथां वरता अथई ही पेर कहिड़ी बाज़ार मां मिलन था घणे में वरता अथई ही उज़वा मुझा बानो मुझा दोस्तो अज़ीज़ो रब्बे ज़ुल जलाल तोखे मूंखे पंहिंजी महबत ऐं मारिफत जा सबक सेखारण लाइ इन नेमतुन के हर हर जिक्र तो करे ऐं वरी रब चवे बि तो लअल्लकुम तशकुरून गोया के हिकड़े सवाल जो जवाब पियो ॾे अल्लाह बाना मता ईअं समझी त अल्लाह जताए पियो अल्लाह नेमतूं गणाए पियो मुझा बाना मुझी बानी मूंखां बदगुमान न थी जा ऐं तोखे नेमतूं गणाए गणाए तुंहिंजे मथां पंहिंजे खुदाईअ जो रोब विझण नथो चाहियां तोखे शर्मसार करे तुंहिंजो कंधु झुकाइण नथो चाहियां एह नेमतूं हर हर इन करे जिक्र तो कयां लअल्लकुम तशकुरून मन तू मूं रब जे मोहब्बत में गुनाह छॾे मूं रब जो शुक्रगुज़ार बानू बणिजी वञी लअल्लकुम तशकुरून गोया के रब तुझे मुझे गुमान के सही पियो करे बाना इन करे नेमतूं नथो जिक्र करियां त तोते पंहिंजे खुदाईअ जो रोब जमायां तोखे जतायां तोखे शर्मसार कयां पंहिंजे इन नेमतुनि जो हर हर जिक्र इन करे छेड़ियां थो मन तुझे दिल में का मूं रब जे मोहब्बत जो नूर पैदा थे तोखे मूं रब ज़ुल जलाल जे सुञाणप जी का रोशनी मिली वञे सभिनी खे सुञाणी पियो मूंखे नथो सुञाणी ऐं तोखे पाण रब जी मोहब्बत ऐं मारिफत जा अनवार ॾियण लाइ तोखे इहे शयूं सेखारे रहियो आहियां त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हिकिड़े पासे नेमतूं थियूं आहिनि तोते ऐं मूं ते ऐं ॿिए पासे वरी रब जूं रहमतूं बि थियूं आहिनि नेमत नेमत आहे रहमत रहमत आहे नेमतो रहमत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे नेमत अल्लाह जे ॿाहिरि जी शइ आहे रहमत अल्लाह जी सिफ़त आहे नेमत मखलूक आहे रहमत गैर मखलूक अल्लाह जी सिफ़त आहे अल्लाह जी सिफ़त ऐं अल्लाह जी सिफ़त न अल्लाह जो ऐन आहे न अल्लाह जो गैर आहे ईअं नथो चई सघिजे त अल्लाह जी सिफ़त अल्लाह जो गैर आहे ईअं बि नथो चई सघिजे त अल्लाह जी सिफ़त अल्लाह जो गैर आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो रब ज़ुल जलाल नेमतूं बि ॾिनियूं वरी रब रहमतूं बि ॾिनियूं तोखे मूंखे रब ज़ुल जलाल रहमत जी शक्ल में ही क़ुरान ॾिनो आहे वनुनज़्ज़िल मिनल क़ुरान मा हुव शिफ़ाउ व रहमतुल लिल मोमिनीन हासिल पे अर्ज़ कयां मुंहिंजा बानो मुंहिंजो बानियूं तव्हांखे अखियूं ॾेई नेमत कयम तव्हांखे कन ॾेई नेमत कयम तव्हांखे घर ॿार ॾेई नेमत कयम तव्हांखे ॿार ॾेई बच्चा ॾेई नेमत कयम तव्हांखे घर तड़ ॾेई नेमत कयम पर तव्हांजे झोलीअ में क़ुरान विझी मूं तव्हांजे मथां रहमत जो मींहुं वसायो आहे ही क़ुरान अल्लाह जी रहमत जो ककर आहे जेको सदाई असां ते वसी रहियो आहे असीं हिन मां नफ़ो हासिल कोन पिया करियूं लेकिन क़ुरान जो वजूद मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पाण वटि अल्लाह जी रहमत जो वजूद आहे ही क़ुरान नेमत बि आहे ही क़ुरान रहमत बि आहे ही क़ुरान कलाम इलाही आहे रुगो किताब इलाही कोने कलाम इलाही बि आहे जेतिरा बि आसमान मां किताब नाज़िल थिया कंहिंखे कलाम इलाही हुजण जो शरफ़ कोने सिवाय हिन क़ुरान खे जो किताबुल्लाह बि बणियो कलामुल्लाह बि बणियो आहे कलाम कंहिंखे चइबो अल कलाम मा यतकल्लम बिही कलाम उन खे चइबो जंहिंखे ॻाल्हाइजे हिन क़ुरान जे सतर सतर खे हिन क़ुरान जे लफ़्ज़ लफ़्ज़ अखर अखर खे रब ज़ुल जलाल पंहिंजे शान मुताबिक़ चयो ऐं ॻाल्हायो आहे ज़रूरी न है चवण ला ज़बान घुर्जे मता दिल में अचे ॻाल्हाइण ला त ज़बान घुर्जे अल्लाह त ज़बान खां पाक आहे अल्लाह त बदन खां पाक आहे अल्लाह त जिस्म खां पाक आहे इन ही सवाल जो जवाब मुझे साईं पंहिंजे हिक मरफू हदीस में ॾिनो त तबर्रक बिल क़ुरान
फइन्नहु कलामुल्लाह व खरज मिन्हु। बरकतूं हासिल करियो क़ुरान मां, छो जो क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। किथां आयो आहे? अल्लाह त ज़बान खां पाक आहे, अल्लाह त सिफ़ात हादिसा खां पाक आहे। खरज मिन्हु, अल्लाह जे अंदर मां निकतो आहे। मुझा दोस्तों अजीजो, अल्लाह जे अंदर जो नूर आहे ही क़ुरान, अल्लाह जे बातिन जी शय आहे ही क़ुरान, अल्लाह जी ज़ात सां मुतअल्लिक़ सिफ़त जो नालो क़ुरान आहे। यो त रब जो करम थियो जो रब ज़ुल जलाल किताबी शक्ल में तोखे पंहिंजो कलाम ॾेई छॾियो। हालांकि अल्लाह जो कलाम त अखरन खां पाक, अल्लाह जो कलाम त सफ़ात ते अचण खां पाक, अल्लाह जो कलाम त किताबी शक्ल में अचण खां पाक आहे। जीअं रब ज़ुल जलाल हादिस हुजण खां पाक, सिफ़ात हादिसा खां पाक, त रब जो कलाम भी ईअं पाक ई पाक आहे। पर रब ज़ुल जलाल तुंहिंजे मुंहिंजे हथ में ही क़ुरान ॾेई वॾो एहसान कयो आहे। मदीने जे मीर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके किथां आणियूं हुआ अहिड़ा कन जेके रब जो कलाम ॿुधनि। सभिनी जा कन हज़रत मूसा जे कननि जहिड़ा नथा थी सघनि। उहे त अल्लाह जा नबी हुआ, कलीम उन्हनि जो कलीम उन्हनि जो मक़ाम हो। रब ज़ुल जलाल उन्हनि खे एॾी हिम्मत, एॾी कुव्वत ॾिनी जो हे अल्लाह जो कलाम ॿुधी सघंदा हा। पाण मां केरु ॿुधे हा अल्लाह जो कलाम? किथे आहे अहलियत तो में ऐं मूं में अल्लाह जे कलाम जे ॿुधण जी? किथे आहे हक़दारी तो में ऐं मूं में अल्लाह जे असली कलाम जे ॿुधण जी? अल्लाह हुज़ूर जे सदके पंहिंजो कलाम किताबी शक्ल में ॾेई तुंहिंजे मुंहिंजे झोलीअ में विझी रहमत जो मींहुं वसायो आहे। ही क़ुरान अल्लाह जो इनाम आहे, ही क़ुरान अल्लाह जी रहमत आहे, ही क़ुरान अल्लाह जो अजीब तबर्रुक आहे। जंहिं तबर्रुक के खुदा जे बातिन सां ताल्लुक आहे। अल्लाह जा तबर्रुकात त घणई आहिनि, पाण सभई तबर्रुक खुदावंदी में दाखिल। ही विछल ज़मीन तबर्रुक खुदावंदी, ही आसमान तबर्रुक खुदावंदी, ही जबल टकरियूं तबर्रुक खुदावंदी। कायनात जो सब शयूं जेके अदम मां वजूद में आयूं ए सब अल्लाह जे तरफां ठाहियल बरकतूं आहिनि। लेकिन ए सब तबर्रुक अहिड़ा जेके मखलूक आहिनि, जेके अल्लाह जे खारिज जूं शयूं आहिनि, जेके अल्लाह जे कुदरत सां ठहियल शय जो दर्जो रखण वारियूं आहिनि। लेकिन रब ज़ुल जलाल तोखे मूंखे अहिड़ो क़ुरान ॾिनो आहे जेको अल्लाह जे सिफ़त जो दर्जो तो रखे, जेको अल्लाह जे कलाम जो दर्जो तो रखे। जेकी अजीब शय आहे, जंहिं कलाम खे तव्हां अल्लाह जो गैर नथा चई सघो, छो जो क़ुरान मखलूक न आहे। क़ुरान त अल्लाह जी सिफ़त आहे। अल्लाह जी सिफ़त ते अल्लाह जे गैर जो लफ्ज़ भी नथो ॻाल्हाए सघिजे। ही अल्लाह जो कलाम आहे, ही अल्लाह जी सिफ़त आहे। अल्लाह जे दीदार जो नेमल बदल ही क़ुरान आहे। जेकर केर इएं चवे त कूड़ न थिए, असीं अल्लाह खे ॾिसी नथा सघूं, लेकिन अल्लाह असां खे पंहिंजे दीदार जो इवज़ नेमल बदल ही क़ुरान ॾिनो आहे। छो जो क़ुरान अल्लाह जो गैर त कोन्हे, क़ुरान त अल्लाह जे कलाम सिफ़त जो नालो आहे। क़ुरान ॾिसण जण रब ॾिसण आहे। मुझा दोस्तों अजीजो, तुंहिंजे मुंहिंजे दिल में ज़रूर इहा सिक थींदी हूंदी त असीं अल्लाह ॾिसूं। हर आबिद जे दिल में सिक थींदी आहे त महबूद ॾिसां। हर माण्हू सोचींदो आहे जंहिंजी आऊं इबादत करियां पियो उनखे ॾिसां त सही, जेके सजदो पियो करियां उनखे ॾिसां त सही, जंहिंजे नाले ते नज़रो न्याज़ करियां थो उनखे ॾिसां त सही, जंहिंजे नाले जा कसम सोह खणी जानियूं छॾायां उनखे ॾिसां त सही। जेके ख़ालिक तो मञां, जेके मालिक तो मञां, जेके राज़िक तो मञां, जेके मुतसर्रिफ तो समझां, जेके मुख्तारे कुल तो मञां, जेके पूरी कायनात जो दातार तो मञां, जंहिंजे हथ में पंहिंजे बच्चनि ऐं न्याणियुनि जा भाग नसीब तो समझां, जंहिंजे हथ में पंहिंजे सिसीअ जो साह तो समझां, जंहिंखे अल्लाह तलह पंहिंजो समझां थो त सभु कुझु मुंहिंजो उन रब जे हथ में आहे। उनखे ॾिसां त सही। हर आशिक जे दिल में तमन्ना हूंदी आहे ऐं हुजण बि खपे। छो जो मुंहिंजा दोस्तो अजीजो, हिकिड़ो बानू चवे त रब ॾिसां ऐं सिक रखे दिल में, इहा नाजाइज़ सिक न आहे, बल्कि इहा त सूफिया जी मुंतहा आहे। अन तअबुदल्लाह कअन्नक तराह फइन लम तकुन तराह फइन्नहु यराक। हज़रत सूफिया पंहिंजे सालिकीन मुस्तरशिदीन खे मुजाहिदा कराए, नफ्स कुशी जूं मशकूं कराए इन मकाम ते पहुचाईंदा आहिनि जो हे इबादत कंदे ईअं पिया महसूस कंदा आहिनि ॼण त असीं मथे जे अखियुनि सां अल्लाह ॾिसी रहिया आहियूं, या पंहिंजे दिल जे अखियुनि सां अल्लाह ॾिसी रहिया आहियूं, या पंहिंजे तसव्वुर तख़य्युल सां अल्लाह ॾिसी रहिया आहियूं।
अल्लाह जे ॾिसण जी सिक इहा सुठी सिक आहे। रब्बे ज़ुल जलाल ॼाणे थो त मुंहिंजा उशाक बन मूंखे ॾिसण चाहिनि था, लेकिन हाणे ॾिसे केरु ॾिसे अल्लाह खे? ला तुदरिकुल अबसार वहुव युदरिकुल अबसार। अल्लाह जो इदराक नामुमकिन आहे, अल्लाह जो ॾिसण नामुमकिन आहे। हू सभिनी खे ॾिसी सघे थो, लेकिन उनखे केरु नथो ॾिसी सघे। असांजे नबीअ बि जेकॾहिं ॾिठो त आलमे बाला में ॾिठो, हिन आलमे नासूत में, हिन आलमे नज़ारा ऐं मुशाहदा में कंहिंजे अखियुनि में ताक़त आहे जो पंहिंजे अखियुनि सां वेही रब ॾिसे। अल्लाह पंहिंजे आशिक बाननि जे इन सिक खे पूरो कयो आहे उन्हनि जे झोलीअ में क़ुरान विझी। त मुंहिंजा बानो मूंखे ॾिसणु चाहियो था न, चलो तव्हांखे अहिड़ी शइ थो ॾेखारियां जेका मुंहिंजे गैर में शामिल न आहे। ही क़ुरान मूं रब जे कलाम में सिफ़त जो नालो आहे। हिन क़ुरान खे वेही ॾिसो, हिन क़ुरान खे वेही पढ़ो। जेको चाहे त अल्लाह मूंसां कचहरी करे, उनखे खपे त वेही क़ुरान पढ़े। जेको क़ुरान पढ़ी रहियो आहे ॼणो रब उन सां कचहरी करे रहियो आहे। जेको चाहे त अल्लाह सां ॻाल्हायां, उनखे खपे त निमाज़ में क़ुरान पढ़े। निमाज़ में क़ुरान पढ़ण जो ॼणो रब सां कचहरी करण, ऐं क़ुरान जी तिलावत ईअं करण ॼणो रब हिन सां कचहरी करे रहियो आहे। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सदरनि सां कचहरी ॾुखी थी वई, वज़ीरनि सां कचहरी ॾुखी थी वई, सरदारनि जे कोठियुनि ताईं पहुचणु ॾुखियो थी वियो। ओ कुर्बान वञा रब तुंहिंजे करम तां, कुर्बान वञा मुंहिंजा पाक नबी तुंहिंजे पाक जुतीअ तां, जो मुंहिंजे नबीअ जे कदमनि जे सदके हिन उम्मत जे हर माण्हूअ खे, चाहे सालिह हुजे तालिह, चाहे ताबेदार हुजे, चाहे फासिको फाजिर हुजे, हिन उम्मत जे हर कलमा पढ़ण वारे जे झोलीअ में रब क़ुरान विझी उन जे लाइ अल्लाह जे खुली कचहरीअ जो कारकुन थियणो आसान करे छॾियो आहे। छा यादि कंदे मुंहिंजा बाना, हलियाऊं रब तोखे पंहिंजी खुली कचहरीअ जो कारकुन बनायां। अचूं रब्बे ज़ुल जलाल तोखे कार्ड तो जारी करे ॾियां। अच मुंहिंजे खुली कचहरीअ में, तोखे मुंहिंजे दस्तरखान ते अचण जी दावत आहे, तोखे मुंहिंजे कचहरीअ में अचण जी दावत आहे। केॾो वॾो अहसान आहे रब जो, तोखे मूंखे हिन क़ुरान जो मिलण। रब्बे ज़ुल जलाल तोखे मूंखे क़ुरान ॾेई अल्लाह जे दीदार जी सिक खे पूरो कयो आहे। बाना मुंहिंजो दीदार कंदे मथे जे अखियुनि सां ज़ाहिरी तरह, तॾहिं जॾहिं जन्नत में ईंदे तॾहिं तूं मूंखे ईअं पियो ॾिसंदे। इन्नकुम तरौन रब्बकुम कमा तरौनल कमर लैलतल बदर ला तुदामून फी रुयतिही औ कमा काल। मुंहिंजा बानो रुगो हिते नज़रूं झुकाए अचिजाओ, रुगो हिते नज़रुनि खे पाक करे अचिजाओ, रुगो हिते सोच खे पाक करे अचिजाओ, रुगो हिते कल्ब खे मेरान खां पाक करे अचिजाओ, रुगो हिते पंहिंजे अंदर खे मूं रब जे मोहब्बत मारिफ जे नूरनि सां आबाद करे अचिजाओ। रुगो हिते तौहीद वारा, रुगो हिते इबादत वारा, रुगो हिते इल्म वारा, ज़िक्र वारा थी अचिजाओ, अखलाक इखलास वारा थी अचिजाओ, दावत वारा, हिजरत वारा, नुसरत वारा, जिहाद वारा थी अचिजाओ। दीन ला पाण थकाए अचिजाओ। बस तव्हांजे मरण जी देर आहे, जन्नत में पहुचंदई ऐं रब तव्हांखे तव्हांजे मथे जे अखियुनि सां ईअं दीदार कराईंदुसि जीअं तव्हां दुनिया में चोॾींहं जे चंड खे ॾिसंदा हुओ। जे चोॾींहं जे चंड खे सभु ॾिसनि पिया, लाड़ वारा बि ॾिसनि पिया त उत्तर वारा बि ॾिसनि पिया, सिंध वारा बि ॾिसनि पिया त पंजाब वारा बि ॾिसनि पिया, बलोचिस्तान जे मैदान वारा बि ॾिसनि पिया त सरहद जे जबलनि में रहण वारा बि ॾिसनि पिया, गारनि में रहण वारा बि ॾिसनि पिया, ॿिरनि में रहण वारा बि ॾिसनि पिया, नशेबो फराज़ में रहण वारा सभु चोॾींहं जे चंड खे ॾिसनि पिया। ईअं ई जन्नत में मुख़्तलिफ़ दर्जा हूंदा, उन्हनि मुख़्तलिफ़ दर्जात जे फ़र्क़ जे हूंदे मुंहिंजा बानो तव्हां मूंखे ईअं ॾिसंदव जीअं तव्हां दुनिया में चोॾींहं जे चंड खे ॾिसंदा हुओ। मुंहिंजा दोस्तो दीदो, इहा सिक जन्नत में पूरी थींदी, लेकिन रब्बे ज़ुल जलाल हुज़ूर जे सदके तोखे मूंखे पंहिंजे दीदार जो इवज़ ॾिनो आहे त मूं रब जो दीदार करणु चाहियो था। हिन आलम नासूत में क़ुरान पढ़ो, छो जो क़ुरान मुंहिंजो गैर न आहे। क़ुरान खे ॾिठव मूं रब खे ॾिठव, छो जो क़ुरान त मूं रब जो कलाम, मूं रब जी सिफ़त जो नालो आहे। मुंहिंजा दोस्तो दीदो, एॾी अज़ीम शइ मिली आहे तोखे ऐं मूंखे। अल्लाह करे तूं ऐं आऊं हिन क़ुरान जा क़दुरु करण वारा थी वञूं। हिन क़ुरान जो क़दुरु इहो न आहे जो रुगो पोटड़ियुनि में वेड़ियां, हिन क़ुरान जो रुगो इहो क़दुरु न आहे जो पिंघे में वेही लोॾियां, हिन क़ुरान जो इहो क़दुरु न आहे जो अगरबत्तियुनि जो वास ॾेई रुगो हिन खे वेही ख़ुशबू सां महकायां, हिन क़ुरान जो इहो क़दुरु न आहे जो वेही गुलनि जी रोज़ वर्खा करियां, हिन क़ुरान जो इहो क़दुरु न आहे जो झेड़नि झटनि में कसम सुह खणी मथे ते रखी जान बचायां।
हिन कुरान जो रुगो इहो क़दुर ना है जो हिन जे ज़रिए सां जिन भूत भजाया रुगो बरकत ला पंहिंजे घरनि जे ताकनि में अलमारियुनि में ऐं पंहिंजे दुकान ते रखां हिन कुरान जो क़दुर इहो आहे त कुरान खे बि मञां त कुरान जी बि मञां सिखां हिन कुरान खे रोज़ पढ़ां हिन कुरान खे अमल करियां हिन कुरान ते खणी फिरी फैलायां हिन कुरान खे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हे कुरान जा 5 हक़ आहिनि कुरान खे मञां कुरान खे सिखां कुरान खे पढ़ां कुरान ते अमल करियां कुरान के खणी सजी दुनिया में फिरी फैलाया ए सब कुरान जा तोते मोते हक आहिन अज सजी दुनिया में मुसलमान जिल्लत ऐं हवान जे खडन ऐं खूहन में किरियल आहे छाजे करे किरियल आहे अल्लाह सागो आहे रसूल सागो आहे क़िबलो ऐं काबो सागो आहे कुरान सागो आहे इस्लाम सागो आहे दीन सागो आहे कुछ कोन्हे मटियो अकीदे का जिहाद ताईं दीन जा सब बाब सागिया लेकिन केर मटियो आहे जो हालात मटजी विया इंसान मटजी वियो आहे मुसलमान मटजी वियो आहे पेरी मुसलमान कुरान खे बि मञंदा हुआ कुरान जी बि मञंदा हुआ पेरी कुरान रुगो मस्जिदन में कोन हो हर जगह ते कुरान जी हुकूमत हुंदी हुई उन करे सजी दुनिया में रब्बे जुल जलाल मुसलमानन के इज्जत जा ताज पाराया लेकिन अज कुरान महदूद है ताकन ताई अज कुरान महदूद है अलमारिन ताई अज कुरान महदूद है रुगो खुशबू ताई अज कुरान महदूद थी वियो है रुगो पींघे में लुडण ताई अज कुरान महदूद थी वियो है रुगो चमण चटण ताई अज कुरान महदूद थी वियो है रुगो दम दुरूद ताई लेकिन कुरान जो इहो हक सिर्फ ना है कुरान जो हक है त सजी दुनिया में कुरान हुजे असा जे घरन में कुरान जो निफाज हुजे असा जे वजूद ते कुरान जो निफाज हुजे असा जे अखिन ते कुरान जो निफाज हुजे असा जे कन्नन ते कुरान जो राज हुजे असा जे गुफ्तार ते किरदार ते कुरान जो राज हुजे असा जे वजूद ते कुरान जो राज हुजे असा जे सीरत ते सूरत ते कुरान जो राज हुजे असा जे गुफ्तार ते किरदार ते कुरान जो राज हुजे असा जे थाणन में कुरान जो राज हुजे असा जे कोर्टन में कुरान जो राज हुजे असा जे ईवानन में कुरान जो राज हुजे असा जे सफर में हजर में कुरान जो राज हुजे जैसी मुसलमानन जे मुल्कन में कुरान जो राज हो हिन वजूद ते भी कुरान जो राज हो कोर्टन ने ईवानन ने थाणन में भी कुरान जो राज हो तेसी बरकतूं हुयूं रहमतूं हुयूं सुख होया सुकून होया कुफर दबियल हो लेकिन जी कुरान जो राज खत्म थी वियो कुरान महदूद थी वियो मदरसे ताईं कुरान महदूद थी वियो एक मानू ताईं कुरान महदूद थी वियो ताकत ने अलमारन ताईं पो मुजा दोस्तो अजीजो उन करे मुसलमान जिल्लत जे खडन ने खूहन में करियो आहे जैसी ताईं हिन कुरान जो राज हो मुसलमान राहत में हो इन्नल्लाह यरफअ बिहादल किताब अक़वामा व यदअ बिही आखरीन ओ कमा काल ही कुरान हो जे मुसलमानन के इज्जत जे चोटी ते पहुंचायो हो ही कुरान ही हो जे सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी जहड़ा मानू पैदा कया हा ही कुरान ही हो जंहिंजे करे मुसलमानन जी हुकूमत शर्क का गर्ब ताईं मुसलमानन जो हुकूमतूं हुंदी हुयूं उन जमाने जो सुपर पावर ताकतूं मुसलमानन का खाइफ हुंदी हुयूं अज उम्मत मुसलमान काफिरन जे ला लुकमे तर बनियल आहे मुजा दोस्तो अजीजो छाजे करे बनियल आहे छोजो जो मुसलमान कुरान खे त मञण ला तैयार आहे पर कुरान जी मञण ला तैयार न आहे अॼु पंहिंजे सीरत ऐं सूरत में कुरान जे राज खे नथो चाहियां अॼु पंहिंजे गुफ्तार ऐं किरदार में कुरान वारो राज नथो चाहियां ऐं पंहिंजे उथी ऐं वेठी ॾेती ऐं लेती परदे ऐं पोती तॾे ऐं तोरीअ में कुरान वारो राज नथो चाहियां इते भी कुरान जो राज हुजे थाणनि कोर्टन में भी कुरान जो राज हुजे बिन्नी पासन जी मेहनत हुजे असांजे बुजुर्गन बिन्नी पासन जी मेहनत कई आहे रुगो इज्तिमाई कुरान जे निफाज जी मेहनत असांजे बुजुर्गन नाहे कई इज्तिमाई कुरान जे तनफीज जी मेहनत भी असांजे बुजुर्गन कई आहे ऐं हिन 5 फुटन जे कद ते भी कुरान जे तनफीज जी मेहनत असांजे बुजुर्गन कई आहे उन करे चंगी तरह मुखे याद आहे हज़रत मौलाना अब्दुल करीम साहब बेर शरीफ वारा नव्वर अल्लाह मरकदहू अल अल्लाह मरातिबहू वडे दर्द सा जलसन में फरमाइंदा हा अबा इनकलाब पंहिंजे जिंदगी खां शुरू करियो अबा इनकलाब पंहिंजे घर खां शुरू करियो अबा इनकलाब पंहिंजे जिंदगी में अमल आणे शुरू करियो अबा इनकलाब कुरान खे पंहिंजे जिंदगी में आणे शुरू करियो मुजा दोस्तो अजीजो पंहिंजे वडड़न जी इहा ई तरतीब आहे
हेडो वडो जलसो हेडो वडो खर्च है इहो सजायो करण चाहियो था अल्लाह जे नाले हितां इहो अज़म करे उथो असी पंहिंजे हिन वजूद ते क़ुरान जो राज नाफ़िज़ कंदासीं असी पंहिंजे घर घरस्ती में कुरान जे तालीमात के जिंदा कंदासीं ऐं जिते भी हुजां कुरान सामू हुजे ऐं जेकर आलिम सालिह का कुरान जी गाल कंदा ऐं उन्हनि जे हथन के मजबूत करियां अचे पई इलेक्शन मथा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो वोट सिफारिश आहे इहो वोट शहादत आहे इहो वोट अमानत आहे मुफ्ती शफी साहब रहमतुल्लाह अलैह मारिफुल कुरान में वोट जो टे हैसियतूं लिखियूं आहिनि जेकॾहिं मूं भोता रखे अॻियां कयो लेकिन आलिम दीन के पोइते कयो क़यामत ॾींहुं रब तोखां ऐं मूंखां पुछंदो इन कूड़ी गवाही जे बारे में जेका मूं ॾिनी या कूड़ी सिफारिश करे जेको मूं पाण ते जहन्नम के वाजिब कयो इहा अमानत गैर अहल के ॾेई करे मूं अदाए अमानत में जेका ख़यानत कई रब तोखां मूंखां पुछंदो रुगो अछन कपड़न जे पाइण जो नालो दीन ना है रुगो नमाज रोजे ज़कात हज जो नालो दीन ना है अकीदे खां जिहाद ताईं सुमण खां जागण ताईं जमण खां मरण ताईं सजे दीन में कामयाबी आहे सजे दीन में इज्जत आहे सजे दीन में राहत आहे ये न जो आऊं जिंदाबाद जो नारो लगाइण ला तैयार त हुजां लेकिन पंहिंजे 5 फुट कद ते कुरान जी तनफीज जो कायल न हुजां ऐं पंहिंजे हिन 5 फुट कद ते भी कुरान नाफिज कयां ऐने कोशिश जो हिस्सो भी बन जा जेका हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह शुरू फरमाई हींअर पोहा मेहनत जारी आहे ऐं हर दीन जे मेहनत के कदर जी निगाह सां ॾिसां हर दीन जे मेहनत के करण वारे के पंहिंजो मुहसिन समझां त मूंखे उते पहुचणु खपे हा लेकिन ही वीचारो जेको करे पियो इहो मुंहिंजी जॻह ते करे रहियो आहे त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कुरान जो हक़ आहे त कुरान जो राज काइम करियूं पंहिंजे न बदन ते कुरान जो राज काइम करियूं मथे खां पेरनि ताईं कुरान जे हुकुमनि ते हलण वारा थियूं शर्मिंदा कोन थो करियां फिक्रमंद थो करियां कई अकाबिर उलमा मुंहिंजा मुहसिन मुंहिंजे उस्तादनि जो दर्जो रखण वारा पोयां वेठल आहिनि उन्हनि जा मवाइज़ थींदा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो शर्मिंदा नथो करियां फिक्रमंद थो करियां पहिरीं पाण खे पोइ तव्हांखे हिन कुरान जी सबक ऐं लोली अथव त पंहिंजो मथो ढकियो पंहिंजे चेहरे ते मुंहिंजे नबीअ जी सुहारीअ खे मुठ जेतिरो संभालियो सदाईं पंहिंजे पांचनि खे भेॾनि खां मथे रखो पंहिंजे इलाइक़े जे आलिम ने नेकन वारो लिबास पायो ए 4 कम कयव तो कुरान वारी वर्दी पाए छड़ी इन का को वडो शरफ केड़ो थींदो जो रब तोखे कुरान वारी वर्दी नसीब करे छड़े ज़ाहिर ते दर्जा आहिन दिल ते भी दर्जा आहिन मताऊं माण्हुनि जे चवण में अचा न मुल्लनि जी ॻाल्हि में न अचजां दिल ते दर्जा आहिन हा दिल ते दर्जो आहे इहो अहिड़ो कलमो आहे जंहिंजे ज़रिए सां सादा लोह माण्हुनि खे गुमराह कयो थो वञे कलमत हक़िन उरीद बिहल बातिल जे कबील मां आहे ॻाल्हि त सची आहे दिल ते दर्जा आहिन अल्लाह वाकई दिल खे ॾिसंदो आहे लेकिन ज़ाहिर खे संवारण जो भी हुकुम आहे मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम मुझे साईं फरमायो जेको जंहिंजी वर्दी पाईंदो जंहिंजो जंहिंजा वॻा वेस पाईंदो जेको जंहिंसां तशब्बुह ऐं नकुल कंदो क़यामत ॾींहुं उन्हनि मां उथंदो जेकॾहिं आलिमनि सालिहनि वारो हुलियो ठाहींदो इहा तव्हांजी आलिमनि सालिहनि सां मुहबत जी निशानी हूंदी ऐं मुंहिंजो नबी फरमायो वियो आहे अल मरउ मअ मन अहब कि छा अजीब मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बिशारत आहे असां बेहिम्मत ने कमजोर अमल वारनि जे लाइ त मुंहिंजा उम्मतियो हासिल पियो अर्ज़ कयां मुंहिंजा उम्मतियो जेकॾहिं सालिह न थी सघो त रुगो सालिहनि सां मुहबत कजाओ ऐं मुहम्मद ज़ामिन आहियां क़यामत ॾींहुं रब तव्हांखे सालिहनि सां गॾु उथारींदो छो जो माण्हू उन सां गॾु उथंदो जंहिंसां उनखे मुहबत हूंदी मुंहिंजे नबीअ जो इहो तारीख़ी जुमिलो तो तुंहिंजे लाइ मूं जहिड़नि कम हिम्मतनि जे लाइ वॾी बिशारत आहे अल मरउ मअ मन अहब भला सालिह नथो थी सघां कुतुब नथो थी सघां अबदाल नथो थी सघां गौस नथो थी सघां ऐं सालिह नथो थी सघां ऐं तहज्जुद गुज़ार नथो थी सघां कम अज़ कम आलिमनि सालिहनि सां गॾु त रहां आलिमनि सालिहनि जी सुहबत में त रहां आलिमनि सालिहनि सां मुहबत त करियां त मुंहिंजे ने बेअमलीअ जे करे बि रब मूंखे उन्हनि आलिमनि सालिहनि सां गॾु उथारींदो जिन सां मुंहिंजी मुहबत आहे हज़रात सहाबा फरमाईंदा हा त मुंहिंजे नबीअ जॾहिं पंहिंजो इहो तारीख़ी जुमिलो इरशाद फरमायो त असांखे सभ खां वधीक हुज़ूर जे जंहिं फरमान ते ख़ुशी थी ऐं असांजा गोया के अरमान पूरा थिया उहे इन फरमान ते पूरा थिया जॾहिं मुंहिंजे नबी फरमायो अल मरउ मअ मन अहब क़यामत ॾींहुं माण्हू उन्हनि सां गॾु हूंदो जंहिंसां हुनजी मुहबत हूंदी त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सभु अज़म कयो
इंशाअल्लाह अखिन के झुकाईंदासीं, पंहिंजे कन्नन के गलत आवाज़न खां बचाईंदासीं, पंहिंजे ज़बान के नरम करे अज़ियत खां बचाईंदासीं, हथन के सखी करे ज़ुल्म खां बचाईंदासीं, पंहिंजे सीने मां मर मेर कीनू ऐं वेर कढंदासीं, पंहिंजे पेट के हलाल जो आदि कंदासीं, पंहिंजे सतर के बेहयाई खां बचाए पाक दामन बनाईंदासीं, ही टंगू अल्लाह जे राहुन में फिराईंदासीं, दीनी कमन में थकाईंदासीं, पंहिंजे बच्चन के दीन पढ़ाईंदासीं, पंहिंजे अमड़न भेनरुन के ओहो पर्दो पोती सेखारींदासीं जेको साईं ज़हरा पंहिंजे बाबा खां सिखियो हो, जेको साईं आयशा हफ्सा पंहिंजे सरताज खां सिखियो हो, ओहो पर्दो पंहिंजे अमड़न भेनरुन के सेखारींदासीं। भाॼी ॾेर जो पर्दो आहे, सौट जो मासात जो फुफाट जो पर्दो आहे, चाची मामीअ जो बि पर्दो आहे, साली भेणाए जो बि पर्दो आहे, ही चमकीला भड़कीला बुरका बेपर्दगी आहे, ही सनड़ा ऐं सोढ़ा कपड़ा जेके आऊं पंहिंजे न्याणी या नुंहं या मां भेण खे वठी ॾियां थो, इहा बि बेपर्दगी आहे, ही उहा बेपर्दगी आहे जंहिं बेपर्दगीअ ते मुंहिंजी नज़र न आहे। हालांकि मुंहिंजे नबीअ फरमायो लअनल्लाहुल कासियातिल आरियात, मुंहिंजे नबीअ कंहिं ते लानत न विधी। जेकॾहिं इन जुमिले खे इंशाइयो कयां त गोया के इहो बददुआ थी वेंदी मुंहिंजे नबीअ जी, अल्लाह लानत कजां उन्हनि औरतुनि ते जेके कपड़ा पाए बि उघाड़ियूं लॻनि थियूं, या त सनड़ा पाए उघाड़ियूं लॻनि थियूं, या त सोढ़ा पाए उघाड़ियूं लॻनि थियूं। अल्लाह जे वास्ते पंहिंजे न्याणियुनि खे संभालियूं, अल्लाह जे वास्ते असीं पंहिंजे बच्चन जी तरबियत जो इहतमाम करियूं, बालिग थींदे पंहिंजे बच्चन जा फर्ज लाहियूं, बालिग थींदे पंहिंजे न्याणियुनि जा फर्ज लाहियूं। इन फर्ज जी ताख़ीर इज्जत जा जनाज़ा कढी छॾिया, लज लोईअ के बाहि लगी वई आहे, क़यामत सुग़रा आहे जेका हर हर नंढे वॾे शहर ॻोठ में बरपा आहे, लेकिन असांजे कन ते जूं बि नथी सुरे। ही कोर्टुनि जा निकाह छा आहे, या क़यामत सुग़रा आहे जेका ॻोठ ॻोठ में बाहि वांगुरु ॿरी रही आहे। मुंहिंजा दोस्तो जीजो, इन में ॾोह तुंहिंजो मुंहिंजो आहे जो असां पंहिंजे न्याणियुनि ऐं बच्चन जे फर्ज़न जे लाहिण में देर न कई आहे। इन आज़म निकाह बरकतन ऐसरहु मऊन, इन जे करे उसूल ते अमल कयां जेको मुंहिंजे नबीअ फरमायो, जंहिंजो हासिलो आहे मुंहिंजा उम्मतियो पंहिंजे बच्चन ऐं न्याणियुनि जे काजनि ऐं शादियुनि में घणियूं बरकतूं चाहियो था त ख़र्च घटि करियो। छो थो देर करियां पंहिंजे बच्चे जे ऐं न्याणीअ जे फर्ज़ लाहिण में, छो जो मूंखे लखनि ऐं करोड़नि जो इंतज़ार आहे। हालांकि मुंहिंजो नबी पोइ फरमाए जेतिरी शादी सादा हूंदी ओतरी शादीअ में बरकत घणी हूंदी। गुरबत उज़्र न आहे पंहिंजे बच्चन ऐं न्याणियुनि जे फर्ज़न जे ताख़ीर जो। रब क़ुरान में तुंहिंजे मुंहिंजे उज़्र खे टोड़ियो आहे, इन यकूनु फुक़रा युगनिहिमुल्लाहु मिन फज़लिही। एतिरी अरबी तव्हां बि सम्झो था, इन यकूनु फुक़रा, ओ न्याणीअ जा बाबा, ओ नौजवान पुट जा पीउ, अल्लाह इहो हुकुम वलीअ खे पियो करे, सरपरस्त खे पियो करे त जेकॾहिं ग़रीब आहीं तॾहिं बि पंहिंजे बच्चन ऐं न्याणियुनि जे फर्ज़न जे लाहिण में देर न कर। इहो फर्ज़ पूरो कंदे त तो ग़रीब खे पाऊं पंहिंजे फज़ल जे सदके तवंगर करे छॾींदुसि। अल्लाह तो तवंगरीअ जा वादा करे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिकिड़ो आहे बेनज़ीर कार्ड वठण जे लाइ लाइन में बीहण, 3000 रुपया वठण लाइ, 5000 वठण लाइ। हेॾा रब पियो तवंगरीअ जा वादा करे, युगनिहिमुल्लाहु मिन फज़लिह। दुनिया जो को हाकिम तवंगरीअ जो वादो कोन पियो करे, अल्लाह पियो तवंगरीअ जो वादो करे। बानो अचो, बानियूं अचो, अचो मूं रब्बे ज़ुल जलाल जे दर तां तवंगरीअ जूं सनदूं अची वठो, ऐं तो तव्हांखे तवंगरीअ जो कार्ज जारी करियां। इहे तवंगरीअ जा दर तव्हां ते तॾहिं खुलंदा जॾहिं तव्हां गुनाहनि खां बचो ऐं पंहिंजे बच्चन ऐं न्याणियुनि जे शादियुनि में देर न करायो। इहा तख़ीर अल्लाह जे तरफ़ां रोज़ीअ जे दरनि खे बंदि करण वारी, फ़क़्र खे आणण वारी, गुरबत खे आणण वारी, बुख के आणण वारी, तवंगरीअ खे भॼाइण वारी आहे इहो अमल। जॾहिं असीं पंहिंजे बच्चन ऐं न्याणियुनि जे फर्ज़नि जे लाहिण में देर कंदा आहियूं, 5 वक़्त पाबंदीअ सां निमाज़ पढ़ां, रमज़ान अचे पियो, अल्लाह जो महिमान महीनो सभई रोज़ा रखां, पाड़े पती जो ख़्यालु हुजे, नंढनि ते शफ़क़त हुजे, वॾनि जो अदब हुजे, उलमाए दीन जो क़दुरु हुजे, माउ पीउ जा पेर धोई पीअण हुजे, पंहिंजे ज़ाल सां भलो बर्ताव हुजे, पंहिंजे बच्चन जी निगरानी निगहबानी ऐं दीनी तरबियत जो इहतमाम हुजे, ऐं पंहिंजे इलाके जे मकाते मदारिस ऐं दरगाहुनि खे दामे दरमे सुखने संभालियूं। ए असांजा मोहसिन आहिनि।